भरिया रोड में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड जे शहर जे मुख़्तलिफ़ वार्डन में एक हफ़्ते में 10 खां वधीक सोलर प्लेटूं बैटरियूं चोरियूं समेत ॿियूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। सोलर प्लेटनि मोटरसाइकिल फुर समेत घर जे चोरियुनि जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जॾहिं त शहर अंदरि थींदड़ चोरियुनि में मुलवस ॾाकण वारो गिरोह सरगर्म थी वियो आहे। ॾाकण चोर वारो गिरह जी CCTV फुटेज अवामी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त चोर 15 फुट जी ॾाकण खणी हर हिकु ग्रुप सां 4 चोर शहर जे घटियुनि में राति जो कपिड़े जूं बटूं हणी घुमी रहिया आहिनि। मौक़ो मिलंदे ई घरनि जी छितनि ते चढ़ी सोलर प्लेटूं बैटरियूं ऐं ॿियो सामान आसानी सां चोरी करे फरार थी वञनि था। जॾहिं त अहिड़ियुनि रोज़मर्रा जी वारदातनि सबबि शहरी जागी रातूं गुज़ारण ते मजबूर बणिजी विया आहिनि। शहरनि सियासी समाजी अॻवान समेत सुञाण धुरियुनि IG सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरन ॾोहारियुनि ते ज़ाब्तो आणे ॾाकण वारे गिरोह जो सरगर्म ॾोहारियुनि खे हिरासत में वरितो वञे त जीअं शहरनि मां बेचैनी ख़त्म थी सघे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।